सिठारचा वासी वापारी अखबार बासरन जी मुबैना ज़ियादतनि ख़िलाफ़ हिंगोरजा प्रेस क्लब पहुंची एहतजाज कयो। एहतजाज कंदड़ वापारी अखबार चयो त बासर संदसि प्लॉट ते कब्ज़ो करे खेसि मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। उन आईजी सिंध ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। अपडेट्स मालूम कंदासीं अब्दुल जब्बार शांग खां। जी अब्दुल जब्बार, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, शायद तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिठारजा शहर जे कारोबारी शख़्सियत ऐं शहरी अॻवान सिठारजा बालाजी रवाज़ी तालिब हुसैन सतो अॼु प्रेस क्लब हिंगोरजा पहुची एहतजाज कंदे ॿुधायो आहे त ॻोठ जे बासर वॾेरे असांजी ज़ाती प्लाट ते कब्ज़ो कयो हो, जंहिंजा केतिरा ई फ़ैसिला थी चुका आहिनि ऐं अॻूणो MNA राणीपुर जे पीर सैद अब्दुल कादिर शाह जिलानी जी सरपंची में पिणु प्लाट जो फ़ैसिलो थी चुको आहे, जेको असांजे हक़ में आयो हो। उन बावजूद बासर वॾेरा मुंहिंजी ऐं मुंहिंजे भाइरनि मथां जेके कूड़ा केस कंदा रहनि था, जेके पिणु कोर्टनि में कूड़ा साबित थिया आहिनि। हिन वधीक चयो त प्लाट जा केतिरा ई फ़ैसिला मुंहिंजे हक़ में थिया आहिनि, जंहिंजा सबूत पिणु मौजूदु आहिनि। जंहिं करे अॼु पंहिंजे ज़ाती प्लाट ते कमु कराए रहियो हुउसि त मुखालफ़न हथियार खणी अची मूंखे मौतमार धमकियूं ॾींदे कमु बंदि कराए छॾियो। हिन वधीक चयो त हद जे हिंगोरजा पुलिस बि वॾेरनि सां वञियल आहे, जंहिं करे मूंखे मुंहिंजे भाइरनि समेत घर भातियुनि ऐं बासर वॾेरनि मां जान जो पिणु ख़तरो आहे। हिन आईजी सिंध ऐं ॿियनि वसवरनि खां मुतालबो कयो त उन मामले जी नोटिस वठी ऐं असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे ऐं असांजे घर भातियुनि खे पिणु तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। जी ठीक है, वॾी महिरबानी अब्दुल जब्बार शांग अपडेट करण जे लाइ।